जैकबाबाद में रेंजर्स की कार्रवाई करे 12 किलो चर्स हथ करे एक जवाबदार के गिरफ्तार कर वरितो आहे। रेंजर्स पंहिंजी झड़ती दौरान हाफिज़ अली शाह के चर्स समेत गिरफ्तार कर वरितो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहियूं। जैकबाबाद में रेंजर्स कार्रवाई करे 12 किलो चर्स हथ करे एक जवाबदार के गिरफ्तार कर वरितो आहे। रेंजर्स पंहिंजी झड़ती दौरान हाफिज़ अली शाह के चर्स समेत गिरफ्तार कर वरितो आहे। ख़बर असां शेयर कर रहिया आहियूं। जैकबाबाद में रेंजर्स की कार्रवाई करे 12 किलो चर्स हथ करे एक जवाबदार के गिरफ्तार कर वरितो आहे। रेंजर्स पंहिंजी झड़ती दौरान हाफिज़ अली शाह के चर्स समेत गिरफ्तार कर वरितो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहिया आहियूं। जैकबाबाद में रेंजर्स की कार्रवाई करे 12 किलो चर्स हथ करे एक जवाबदार के गिरफ्तार कर वरितो आहे। रेंजर्स पंहिंजी झड़ती दौरान हाफिज़ अली शाह के चर्स समेत गिरफ्तार कर वरितो। इन बारे सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ज़ैन सरकी खां। जी ज़ैन, रेंजर्स कार्रवाई कई आहे, इन बाबति आगाह कजो। में उम्र लाने वटि रेंजर चौकी ते जेको आहे कार्रवाई कंदी पुलिस जी डेरा हलायार खां मुसाफ़िर वेन जी जेको आहे तलाशी वठी तलाशी दौरान 12 किलो चर्स समेत एक जवाबदार सैयद असगर अली शाह के जेको गिरफ्तार करे वरितो आहे। ऐं रेंजर तर्जुमान जो चवणु आहे त हीउ जेको जवाबदार आहे हीउ नौशकीन जो बुलगन शहर नौशकीन वासी आहे। हीउ जेको 12 किलो चर्स खणी करे जेको आहे जेका शहर करे हो त ॻुझे इतलाह हुई जंहिं मुसाफ़िर वेन जी जेका तलाशी वरिती तलाशी दौरान जवाबदार जी थैले मां कब्ज़े मां जेका 12 किलो चर्स हथ कयो आहे। जवाबदार जे हथ जे पुलिस थाणे हवाले कयो आहे। तर्जुमान जो चवणु हो त मंशा के ख़िलाफ़ जेको कार्रवाई करे सघंदी। ठीक है ज़ैन सरकी, तफ़सील